अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह आलिमु गैबिस समावाति वल अर्दि इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। हुवल्लज़ी जअलकुम खलाइफ़ फिल अर्दि फमन कफ़र फ़अलैहि कुफ़्रुहु वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रुहुम इंद रब्बिहिम इल्ला मक़ता वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रुहुम इल्ला ख़सारा। क़ुल अरअय्तुम शुरकाअकुमुल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्ज़ अम लहुम शिर्कुन फ़िस्समावाति अम आतैनाहुम किताबन फ़हुम अला बय्यिनतिन मिन्हु बल इन यअिदुज़्ज़ालिमून बअज़ुहुम बअज़न इल्ला गुरूरा। इन्नल्लाह युम्सिकुस्समावाति वल अर्ज़ अन तज़ूला वलइन ज़ालता इन अमसकहुमा मिन अहदिन मिन बअदिहि इन्नहु कान हलीमन गफूरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अल्लाह तबारक व तआला जो एहसान है, अल्लाह से नमाज बा जमात अदा करने की तौफीक अता फरमाई। कुरान पाक जी सूरह फातिर जी 38 नंबर आयत खां तिलावत है वेंदे 45 आयत ताईं। ये सूरह फातिर जो आख़िरी रुकू है। अल्लाह तबारक व तआला इन पंहिंजे कुदरत जे ज़िक्र करण वारे सिलसिले खे जारी रखणु फरमायो। अल्लाह पाक नेमतुनि जा मिसाल भी ॾिना त वरी आख़िर में अल्लाह तबारक व तआला वरी इंसान खे ड्रिजारियूं भी सही त इंसान गौर कर, फ़िक्र कर। तव्हां बि हिन वक़्त में कंहिं ज़माने मां गुज़रो पिया ऐं अव्हां जिन जा अॻियनि जा वाक़िया ॿुधो था पिया उहे बि इन ई ज़मीन ते ईअं रहंदा। जीअं न चादर जे मथां किवलियूं या माकोड़ा या पखी वेठा हुजनि, उन चादर खे ॿिन्ही हथनि सां काबू झले वठी ॾियूं उछलाइजेसि त सभु वञी फक वञी किरनि हेठि। असां बि ज़मीन जे तख़्ते ते ईअं वेठा आहियूं। बेशक चंद ॾींहंनि खां बाद में कुदरत असांखे ज़मीन जे अंदरि उछलाईंदी, वरी ज़मीन जे मथां वरी ॿिया वेठा हूंदा। इहो इंसान जो वहिंवार ज़िंदगी जो पियो थो हले ऐं इंसान इन जे अंदरि चाहे तॾहिं बि कुझु पंहिंजो तसरुफ़ करे सघे थो, नथो करे सघे, न चाहे तॾहिं बि नथो करे सघे। कंहिं सवाल कयो त साईं अल्लाह तबारक व तआला इंसान खे यकीन वारी ज़िंदगी छाजे करे न अता करणु फरमाई? त इन जो जवाब अल्लाह पाक जे क़ुरान जे अंदरि ॾिनो वियो। रब जे क़ुरान फरमायो त तव्हांखे असां इन जे करे पंहिंजे मौत खां, पंहिंजे हयातीअ खां आगाह न कयोसीं ताकि मक़सदु असांजो आहे ताकि तव्हांखे आज़मायूं। अल्लाह इंसान ज़ात खे आज़माइश जे लाइ पैदा फरमायो। छो त हिते को वापार या तिजारत ईअं न आहे त 100 रुपए जे बदिले में तव्हांखे 100 रुपयो मिलंदो। न, अल्लाह वटि वापार ऐं तिजारत इहा आहे जो तव्हां हिते 100 रुपयो ॼण त अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कंदा, माना ज़िंदगी पंहिंजी अल्लाह जे नाले ते तव्हां युमिनून बिल ग़ैब, ग़ैब जे मथां ईमान रखंदा। अल्लाह तव्हांखे सिर्फ़ु आख़िरत में जन्नत न ॾींदो बल्कि आख़िरत जी अल्लाह तव्हांखे बादशाही नसीब फरमाईंदो। सुभान अल्लाह। बेशक जो एतिरे क़दुरु जो क़ुरान बयान फरमायो त तव्हां जन्नत में वेंदा त जन्नत में उहे चवंदा त हाय असांजा अल्लाह अल्लज़ी अहलना दारल मुक़ामत मिन फ़ज़ले। ए अल्लाह वाह जो करम कई जो असांखे अहिड़ो घर नसीब फरमाई। क़ुरान फरमायो। ऐं वरी उते नेमतूं जन्नती बयान कंदा। साईं ला यमस्सुना फ़ीहा नसबुन वला यमस्सुना फ़ीहा लुग़ूब।
हिते कंहिं बि क़िस्म जी गणती तकलीफ़ ई कोन्हे। दुनिया में तकलीफ़ आहे न इंसान खे। बेशक मालदार हुजे तॾहिं बि तकलीफ़ आहे, ग़रीब हुजे तॾहिं बि तकलीफ़ आहे। ग़रीब हुजे त मालदार थियण जो ॾुख आहे, अलाए कॾहिं मालदार थींदासीं। वरी मालदार आहे त माल जे बचाइण जी तकलीफ़ आहे, मथां ई माल खिसकी वञा तो अथनि। वास्तव इंसान खे आज़माइश आहे। पर जंहिं इंसान पंहिंजे दुनिया जी ज़िंदगीअ खे अलाह पाक जी कुदरत जे हवाले कयो, माना जी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में अचे थो न त हज़रत ग़ालिबन उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे बारे में त उनखे वेठो हुयो मस्जिद में, उनखे ख़बर पई त साईं तव्हांजी हुकूमत जो जेको जहाज़ अचे पियो न सामान सां भरियल, उहो जेको आहे समुंड में ॿुॾी वियो। चई अल्हम्दुलिल्लाह। ऐं वरी कुझु देरि खां बाद में ॿियो माण्हू आयो, चई साईं पहिरियां ॿुॾण ते हुयो पर हाणे बची वियो, तॾहिं बि चई अल्हम्दुलिल्लाह। सुभान अल्लाह। उन खां पुछण वारनि पुछो त साईं हेॾो वॾो नुक़सानु थियो, हेॾो वॾो नुक़सानु थियो, उनजे बावजूदि तव्हांजे मुंहं ते कंहिं बि क़िस्म जी परेशानी न थी, तव्हां चयो अल्हम्दुलिल्लाह। वरी भला जेकॾहिं नुक़सान खां हिकिड़ी शइ बची वई तॾहिं बि चयो अल्हम्दुलिल्लाह। ॻाल्हि सम्झ में न आई। फरमाई त हुनजो वजह इहो आहे त मां पंहिंजी मर्ज़ीअ खे अलाह जे मर्ज़ीअ ते क़ुर्बान करे छॾियो। जेकॾहिं जहाज़ खे ॿुॾणो हुयो त ज़ाहिर आहे का बि शइ, मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे त ज़िंदगीअ में ज़मीन जे तख़्ते ते को बि पनो अलाह जे हुक्म खां सवाइ चुरे ई कोन थो। जॾहिं रब जे हुक्म खां सवाइ चुरे ई कोन थो त मां सम्झुमि जेकॾहिं जहाज़ ॿुॾो आहे त हिन में मुंहिंजे रब जी मर्ज़ी शामिल आहे, मां पंहिंजे रब जी रज़ा ते राज़ी आहियां। सुभान अल्लाह। बेशक ऐं वरी जेकॾहिं ख़ुशख़बरी मिली त ख़ुशख़बरी में त हूअं ई ख़ुशि थियणो हुयो दिलि खे। रब मूंखे इहा शइ बचाए ॾिनी, अल्लाह तबारक व तआला जो उन ते बि मां शुक्र थो अदा कयां। बेशक त जॾहिं असांजी ज़िंदगी इन नहिज ते वञी करे पहुचंदी जो नुक़सानु थिए तॾहिं बि अलाह जी रज़ा ते राज़ी, त भई इंसान जो रद्द अमल ईंदो, त भई इंसान जो रद्द अमल ईंदो। ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजे घर जे अंदरि को बचिड़ो वफ़ात करे वञे, कंहिंजो अबो वफ़ात करे वञे, कंहिंजी अमड़ वफ़ात करे वञे, कंहिंजो भाउ, कंहिंजो भाइटियो, कंहिंजो रिश्तेदार, कंहिंजी घरवारी, त भई रद्द अमल ईंदो। इंसान खे ॾुख थींदो, इंसान खे यादि ईंदी, इंसान पंहिंजे लम्हनि खे यादि कंदो, गॾु वेही मानी खाईंदा हुआसीं, गॾु वेही ॾाढो मूंखे कमु ईंदो हुयो, ॾाढो मुंहिंजे बांह ॿेली हूंदो हुयो, ॿिया मुंहिंजे कम जा न आहिनि, इहो ई मुंहिंजे कमु ईंदो हुयो, ॾाढो मूंखे मतिलबु ज़िंदगी में हथु वंडाईंदो हुयो, यादि ईंदो इंसान खे। पर जेकॾहिं इंसान सोचींदो त थियणो ईअं ई हुयो जीअं थी चुको, बेशक हाणे रोइण जी मथो पिटण जी ज़रूरत, मुंहिंजे रब जो हुकुम इहो ई हुयो, मुंहिंजे अलाह जो हुकुम अची वियो त मां अलाह जे हुकुम ते राज़ी आहियां। बेशक सोणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे बचड़े खे हज़रत मारिया किब्तिया मां जेको पैदा थियल बचड़ो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हुनखे साईं जन पंहिंजे हथनि मुबारकनि जे अंदरि खयूं वेठा आहिनि। साहु हुनजो थो निकिरे, जॾहिं साहु निकिरे थो अलाह जे हवाले थो करे पंहिंजो साहु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा था वञनि। साहु बि पुछण थो फरमाए साईं तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा? फरमाईंदा हादी रहमतुन, पाण फरमाईंदा यार रहमत आहे, पंहिंजे बचड़े जे विसाल जो ग़म मां मोहम्मद खे ज़रूरु थींदो, पर हुनजे बावजूदि मां अलाह जी रज़ा ते राज़ी आहियां। माना जज़ा फज़ा न कबी, मथो न पिटबो। इंसान जेको आहे ॼाणी वाणी अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी न कंदो, त असुल ईमान वारो उहो आहे। मां अर्ज़ु करण जो मक़सदु असुल ईमान उहो आहे अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणु। जॾहिं इंसान इन तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारींदो न, दुनिया वारी ज़िंदगी बि इंसान जे लाइ जन्नत बणिजी वेंदी। बानो मुसीबत अल्लाह खां घुरे न, अचे त वरी उनखां पनाह बि घुरे, पर उन ते जज़ा फज़ा न करे, रब सां ॻाल्हियूं करे, रब सां कचहरी करे। जीअं उन्हनि हिकिड़ो आलिम सगोरो फरमाए पियो त अल्लाह तबारक व तआला सां ॻाल्हियूं कंदा कयो, सिर्फ़ु दुआ न घुरंदा कयो, रब सां ॻाल्हियूं कंदा कयो त ए मुंहिंजा अल्लाह मूं सां हीअ सूरत पेश आहे, ए मुंहिंजा अल्लाह साईं मूं तां हिन तकलीफ़ खे ख़तमु करणु फरमाए। जेकॾहिं या नमाज़ में सुस्ती आहे त रब सां ॻाल्हियूं करे मुंहिंजा अल्लाह मूंखे नमाज़ जे पढ़ण जी चुस्ती अता फरमाए, तौफ़ीक़ अता फरमाए। जेकॾहिं न त मुंहिंजा अल्लाह साईं मूंखां इन मामले में मुआख़िज़ो न फरमाइजाए। अल्लाह पाक सां माण्हू ईअं अंगल करे ॻाल्हियूं करे, उहो अरहमुर राहिमीन आहे। दुनिया जा दोस्त तव्हांखे धोखो ॾेई वेंदा, मुंहिंजो रब तव्हांखे धोखो न ॾींदो। अल्लाह सां इंसान दोस्ती लॻाए त ॾिसे। सो क़ुरान फरमायो, फरमाईंदा इन्नल्लाह आलिमु ग़ैबिस समावाति वल अर्ज़, बेशक अल्लाह जी ज़ात उहा आहे जेको ॼाणंदड़ आहे आसमाननि ऐं ज़मीननि जे ग़ैब खे। तव्हां खां जेका ग़ैब शइ आहे न उनखे अल्लाह जी ज़ात ॼाणे थी। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, फरमाई त अल्लाह सीननि जे राज़नि खे बि ॼाणंदड़ आहे। अल्लाह खे ख़बर आहे त तव्हांजे सीननि में छा आहे। हुवल्लज़ी जअलकुम ख़लाइफ़ फ़िल अर्ज़ि फ़मन कफ़र फ़अलैहि कुफ़्रु, अल्लाह जी ज़ात उहा आहे जंहिं तव्हांखे ज़मीन जे अंदरि ख़लीफ़ो बणायो। फ़मन कफ़र फ़अलैहि कुफ़्रु, जंहिं कुफ़्र कयो उनजे मथां उनजो कुफ़्र आहे, कुफ़्र जो बदिलो मिलंदो उनखे। वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रुहुम इंद रब्बिहिम इल्ला मक़ता, पर में काफ़िरनि जे मथां उन्हनि जे कुफ़्र जे करे अल्लाह जे तरफ़ खां का बि ज़्यादती न थींदी, मगर जेका उन्हनि बर्बादी कई पंहिंजे अमल सां उन्हनि जो बदिलो मिलंदो। वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रुहुम इल्ला ख़सारा, पर में त काफ़िरनि खे उन्हनि जो कुफ़्र खसारे खां सवाइ ॿी का बि शइ नथो ॾे।
क़ुल अरअय्तुम शुरकाकुमुल लदीन, क़ुरान फरमायो त छा तव्हां ॾिठो तव्हां पंहिंजा शरीक जेके तव्हां ठाहिया अल्लाह खे छॾे, अल्लदीन तदऊन मिन दूनिल्लाह, जिन खे तव्हां सॼो था अल्लाह खे छॾे, अरूनी मादा ख़लक़ू मिनल अर्ज़, मूंखे ॾेखारियो त सही कहिड़ी शइ उन्हनि पैदा कई ज़मीन में। क़ुरान फरमायो उन्हनि खे चओ त को कणिक जो हिकिड़ो दाणो, को चांवर जो दाणो, को सारी, को मकाईअ जो दाणो, को अंब जो दाणो, को वणु, को जेको आहे बबुर, को निम जो वणु, तव्हां उन में ॾेखारियो त सही तव्हां कहिड़ी शइ पैदा कई आहे। अरूनी मादा ख़लक़ू मिनल अर्ज़, ज़मीन में भला तव्हांजी शिरकत छा आहे, छा कहिड़ा फड़ा मारिया आहिनि तव्हां। अम लहुम शिरकुन फिस समावात, या उन्हनि जे लाइ जेके शरीक आहिनि आसमाननि में, अम आतैनाहुम किताबन फहुम अला बय्यिनतिन मिन्हु, या भला इन्हनि खे का लिखत मिलियल आहे जो उन लिखत जे अंदरि इन्हनि वटि दलील मौजूद आहिनि। बल यअदु ज़ालिमून बअदुहुम बअदन इल्ला गुरूरा, बल्कि इहे ज़ालिम हिक ॿिए खां तजावुज़ कंदड़ आहिनि, वॾाई जे करे हिक ॿिए खां तजावुज़ कंदड़ आहिनि, वरना हक़ जे मामले में इन्हनि वटि न को दलील आहे, न वरी क़ुरान जहिड़ो किताब आहे, न इन्हनि वटि का ज़बान आहे जंहिंखे चइबो आहे हा भाई ज़बान कई अथई, का ज़बान कोन्हे। मुशरिक खे काफ़िर खे तव्हां ॻाल्हाईंदा न, तव्हां हेॾा हुनजो पुछ पकड़ींदा त हेॾा भॼी वेंदा, हेॾा पुछ पकड़ींदा त वरी हेॾा भॼी वेंदा, ॿिमो ई नागु जीअं थींदो आहे। अहिड़े नमूने सां क़ुरान फरमायो त इहे ज़ालिम आहिनि। इन्नल्लाह युमसिकु समावाति वल अर्ज़ अन तज़ूला, अल्लाह साईं वरी पंहिंजी तारीफ़ बयान फरमाईंदा आसमाननि ऐं ज़मीननि खे किरण खां अल्लाह झलियो बीठो आहे। वलइन ज़ालता इन अमसकहुमा मिन अहदिम मिन बादि, फरमाई जेकॾहिं अल्लाह छॾे ॾे इहे हिकिड़ो यानी सेकंड बि पंहिंजी जाइ ते टिकी नथा सघनि। इन्नहु कान हलीमन गफूरा, फरमाई त अल्लाह बुरदबार बि आहे, बख़्शींदड़ ज़ात बि आहे अल्लाह जी। वक़समू बिल्लाहि जहद ईमानिहिम, इहे कसम खणनि था अल्लाह जो, चवंदा लइन जाअहुम, पंहिंजी कोशिश सां चवंदा लइन जाअहुम नदीरुल लयकूनुन अहदा मिन इहदल उमम, जेकॾहिं को हिकिड़ो ड्रेजारींदड़ आयो त असां उन जे मथां ईमान आणींदासीं। फरमाईंदा फलम्मा जाअहुम नदीरुम मा ज़ादहुम इल्ला नुफूरा, जॾहिं उन्हनि वटि नबी आयो ड्रेजारींदड़, क़ुरान आयो उन्हनि खे सबक़ सेखारींदड़, फरमाईंदा पोइ इन्हनि जे अंदरि बजाए ईमान जे रहंदो नफ़रत इन्हनि जे दिलनि में वधंदी वई। इस्तिकबारन फिल अर्ज़ि व मकर सय्यि, वॾाई पिया कनि ज़मीन में, इहे ज़मीन में वॾाई पिया कनि। ऐं फरमाई त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मकर पिया कनि, बहाना हीला, हिन क़िस्म जो बहानो साईं बचनि खे कमाए सॼो ॾींहुं असां वटि वक़्तु ई कोन थो बचे जो अची करे नमाज़ पढ़ूं, वक़्तु ई कोन थो बचे जो अलाह जी रज़ा खे ॾिसूं, वक़्तु ई कोन थो बचे जो असां को दीन खे सिखूं। इहे सभु जेके आहिनि इहे ठगियूं मकर, इहो काफ़रनि जो कमु। फरमाई त वॾाई वला यहीकुल मकरु सय्यु इल्ला बिअहलिहि, ऐं फरमाई त जेको बि मकर कंदो उन मकर जो बदिलो या उन जो नतीजो उनखे पंहिंजे ॻिचीअ में पवंदो। फहल यंज़ुरून इल्ला सुन्नतल अव्वलीन, इन्हनि खे चओ त तव्हां इंतज़ारु था कयो जा पहिरियनि वारनि वांगुरु, जीअं पहिरियनि वारनि खे उन्हनि मकर कया, कुफ़र कयो, उन्हनि ते अज़ाब आयो, तव्हां बि इन क़िस्म जे अज़ाब जो इंतज़ारु था कयो छा। फलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला, भली तव्हां चवणु वठो या न वठो, अल्लाह जे सुन्नत ऐं तरीक़े में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली न ॾिसंदा। अल्लाह वादानियत ते ईमान ते तव्हांखे कामयाबी ॾींदो, कुफ़र ते तव्हांखे जहन्नम में विझंदो, का तब्दीली कोन्हे, उसूल हिकिड़ो आहे। वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तहवीला, अल्लाह जे कानून में को बि रदो बदल तव्हां न ॾिसंदा। अवलम यसीरू फिल अर्ज़ि फयंज़ुरू, छा तव्हां ज़मीन जे अंदरि सैर नथा कयो, पोइ तव्हां नज़र त कयो कैफ़ कान आक़िबतुल लज़ीन मिन क़ब्लिहिम, अल्लाह उन्हनि जो हाल कहिड़ो कयो जेको तव्हां खां अॻु में गुज़री विया, जेके तव्हां खां अॻु में गुज़री विया, उन्हनि जो रब कहिड़ो हाल कयो, तव्हां वञी ज़मीन में घुमी था ॾिसो। वकानू अशद्द मिनहुम क़ुव्वा, हालांकि इहे इन्हनि खां वधीक ताक़त वारा हुया। वमा कान अल्लाहु लियुअजिज़हु मिन शैइन फिस समावात, फरमाई त इहे अल्लाह खे न आजिज़ करे सघिया, न वरी तव्हां अल्लाह खे आजिज़ करे सघो था। मथां ईअं सम्झो त असांजी सिफ़ारिश वॾी आहे, मालदार आहियूं या ताक़तवर आहियूं, DC आहियूं, जहान में वज़ीर आला थी पहुचाए, वज़ीर आज़म थी पहुचाए, अमेरिका थी पहुचाए, कुझु कोन थींदो। अल्लाह खे उहे बि आजिज़ न करे सघिया, तव्हां बि ज़रे बराबरि बि अल्लाह खे आजिज़ नथा करे सघो। फिस समावाति वला फिल अर्ज़, ज़मीन आसमान जे अंदरि बादशाहियूं अल्लाह जी ज़ात जी आहे। इन्नहु कान अलीमन क़दीरा, फरमाई त उहा अल्लाह जी ज़ात आहे जेको हर शइ ते इल्मु रखंदड़ आहे, हर शइ जे मथां ताक़त ऐं कुदरत रखंदड़ ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। वलौ युआखिदुल्लाहु अन्नास, सूरह फातिर जे आख़िर में अल्लाह पाक हिकिड़ी इनक़िलाबी इंसान जे मथां थोरे वारो रब सां हुकुम ॿुधाइण फरमायो। फरमाई त इंसान हो, मां रब जो थोरो अथव जो तव्हांखे हयाती ॾियांव थो, जेकॾहिं तव्हांजे गुनाहनि जे करे मां पकड़ कयांव न, फरमाई त हिकिड़ो बि चुरंदड़ ज़मीन जे तख़्ते तव्हांखे नज़र न अचे। अल्लाह अकबर, फरमाई मूंखे ख़बर आहे तव्हां कहिड़ा प्रकार आहिनि, तव्हांजा कहिड़ा अमल आहिनि, तव्हांजा कहिड़ा कम आहिनि, मां अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। पर इहो मां अल्लाह जो रहम अथव जो मां तव्हांखे छॾे थो ॾियांव, जेकॾहिं तव्हांजे इन नाफ़रमानी ते पकड़ कयांव न। क़ुरान फरमायो
फरमाईंदा वलो युआखिदुल्लाहु अन्नास बिमा कसबू जेकॾहिं अल्लाह पकड़ करे माण्हुनि जी उन्हनि जे कमाईअ जे अमलनि जे करे मा तरक अला दहरिहा मिन दाब फरमाईंदा ज़मीन जी पुठीअ ते तव्हांखे हिकिड़ो चुरंदड़ बि इंसान नज़र न अचे वलाकिन युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा अल्लाह खे ख़बर आहे तव्हांजा कहिड़ा प्रकार आहिनि पर असां मोहलत ॾिनीसीं तव्हांखे हिकिड़े मुक़रर वक़्त ताईं असांजो वाइदो आहे उन मुक़रर वक़्त खां अॻु में न पकड़ींदासीं उन खां अॻु में तव्हांखे मौत न ॾींदासीं पर जॾहिं उहो मुक़रर वक़्तु अची वियो त वरी तव्हांखे हिकिड़ो सेकंड जो हज़ारों हिसो ॿियो मोहलत कोन मिलंदी क़ुरान फरमाए न ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून जॾहिं असांजो मुक़रर वक़्तु अची वियो त पोइ हिकिड़ी घड़ी न अॻिते थींदा न पोइते थींदा हता के जेकॾहिं हिकिड़ो क़दम अॻिते हूंदो ॿियो क़दम पोइते हूंदो उते साओ फ़रिश्तो कढी वेंदो इंसान सभु कोई ज़मीन ते किरी पवंदो तौबा बेशक अल्लाह फरमायो इहो मुंहिंजी मोहलत अथव इन मोहलत मां फ़ाइदो वठो इंसान दुनिया जे तख़्ते ते हीअ जॾहिं साल गुज़रंदा आहिनि इहे साल पूरो थियण वारो आहे माण्हू तयारी था कनि के म्यूज़िकल शो था कनि के कीअं था कनि कीअं था कनि तयारी था कनि के समुंड जे किनारे ते वञी फटाका के बंदूकूं के छा हालांकि हक़ीक़त इहा आहे असांजी ज़िंदगी जो इहो बि साल हिकिड़ो घटिजी वियो अलाए कॾहिं ज़िंदगी अलाए छा नसीब इंसान हक़ीक़त इहा आहे त असांजे साल जी जेका आहे ख़ुशी या असांजे साल जो अफ़सोस इहो आहे जो कोशिशि कयूं त पोएं साल में जेके कोताहियूं हुयूं पोएं साल में जेकॾहिं असां नमाज़ुनि में कोताही कंदासीं त हिन साल अलाह सां वाइदो कयो मुंहिंजा अलाह साईं हिन साल आईंदा नमाज़ में भरपूर जेको कोशिशि कंदासीं पोएं साल जेकॾहिं असां चोरी कंदासीं त चोरी खां बचण जी कोशिशि कयूं कूड़ ॻाल्हाईंदासीं कूड़ मतिलबु जेको बि जुर्म इंसान खे हर इंसान खे पंहिंजे अमल जी पाण ख़बर आहे त उहो इंसान उन पंहिंजे अमल ते जेको आहे मुआख़ज़ो करे ऐं रब सां वाइदो करे ए अलाह हे तुंहिंजे साम्हूं हथ था ॿधूं असांखे पंहिंजा गुनाह माफ़ु कर गुनाहगार आहियूं बदकार आहियूं मुंहिंजा अलाह तुंहिंजी महिरबानी आहे असांजे गुनाहनि जे बावजूदु तूं सतारी जो पर्दो मथां ढकी वेठो जेकॾहिं असांजे पर्दे खे फाड़े काइनात जे तख़्ते ते कंहिंजी कहिड़ी ख़बर त हीउ जेको आहे बज़ाहिर वॾो बुज़ुर्ग आलिम लॻो वते थो हीउ जेको वॾो मोतबर लॻो वते थो कहिड़ी ख़बर त हिन जे अंदरि कहिड़ा कहिड़ा गुनाह आहिनि इहो मुंहिंजे रब जी सतारी आहे जो असांजे मथां पर्दे खे रब ढकियो वेठो आहे जो अछो चहिरो खणी माण्हुनि जे साम्हूं घुमंदा अथव जेकॾहिं न चहिरे तां नकाब खे फाड़े उछलाए अलाह त काइनात जे तख़्ते ते कोई एबन खे ढकण वारो कोन्हे अलाह फरमाए असां एब तव्हांजा ढकी वठूं था इन पंहिंजे एबन ढकण वारी रब जी महिरबानीअ खे फ़ाइदे जे तौर ते एडवांटेज इन जो फ़ाइदो वठो तव्हां पंहिंजे वक़्त मुक़रर खां अॻु में तयारी करे वठो अलाह खे दुश्मनी न आहे इंसान सां अलाह पाक इंसान खे मोहलत थो ॾे त इंसान सुधरी वठ तुंहिंजो फ़ाइदो आहे इन जे अंदरि सुधरंदे त आख़िरत जे अंदरि इनाम जी बरसाति करे छॾी सो फरमाईंदा वलाकिन युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा असांखे ख़बर आहे तव्हांजा कहिड़ा कम आहिनि पर असां पकड़ नथा कयूं हिकिड़ो वक़्तु मुक़रर आहे उन मुक़रर वक़्त ते तव्हांखे असां रस्तो तव्हांजो ढरो छॾे ॾिनो आहे फरमाई फैदा जा अजलहुम फ़इन अल्लाह कान बिइबादिही बसीरा फरमाई जॾहिं वक़्तु मुक़रर अची वेंदो पोइ बेशक अल्लाह पंहिंजे ॿारनि जे हर अमल खे ॾिसंदड़ आहे अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए